अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ जी तव्हांखे वॾी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो यूसुफ जेको आहे उहो पंहिंजे पीउ जो कोल्हे कांदी बि कोन थींदो ज़ाल जे चवण ते। तो हू ज़ाल जे चवण ते पंहिंजे पीउ जो मुंहुं बि कोन ॾिसंदो ऐं घर में वेही रहंदो। ऐं ॿिए पासे जेको रेस आहे उहो साइण खे चवंदो त तूं बोरची खाने में छा ला वई हुई। साइण रेस खे चवंदो त मां बोरची खे ॾिसण वियुसि, ॾिसूं त बोरचाणी सही कमु करे थो या न। ऐं ॿिए पासे यूसुफ सनम खे धमकाईंदो त मां तुंहिंजे पीउ सोजरे खे ॾिसी रहंदुसि, छो जो हुन मूंखे चोरी में ॾकाया आहिनि। त पोइ सनम यूसुफ खे चवंदो त तूं त मुंहिंजे पीउ खे खट भेरो करे छॾियो। ऐं यूसुफ चवंदुसि त मां ईअं कमु न आहियां कंदो, मूं हिन खे धक चोरी में न हयां सोजरे वांगुरु जो हुन मूंखे चोरी में हया आहिनि। तुंहिंजे पीउ मूंखे जॾहिं बि गॾियो त मां हुनखे अहिड़ो त करे छॾींदुसि जो हलण भेड़ो न थींदो ऐं तूं बि मुंहिंजे अख में आहीं। ऐं ॿिए पासे काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि त दुलाब ड्रामे जो प्रोमो केॾी महिल ईंदो। तो उन जा 3 टीज़र ईंदा, उन खां पोइ प्रोमो हलायो वेंदो ऐं उन खां पोइ वरी एपिसोड अची वेंदी। दोस्तों